अॼोको जेको असांजो एहतजाज आहे शाह लतीफ़ तालके तरफ़ां सिंध जे अंदरि जेको आहे हिंदू बिरादरी सां नाइजाइज़ूं ॾाढायूं थी थियनि ऐं ख़ासि करे जेको आहे हिंदू नियाणियुनि जो जेका जबरी तौरु उन्हनि खे खंभे खणी वञणु ऐं उन्हनि जो मज़हब तब्दील करणु रुगो सिंध जे अंदरि आहे रुगो थर जे अंदरि आहे हिंदू माण्हुनि कहिड़ो गुनाह कयो आहे कहिड़ो ॾोह कयो आहे ख़ासि करे पोरियत माण्हुनि जूं नियाणियूं खणी करे उन्हनि जो जबरी तौरु जेका मज़हब तब्दील थो कयो वञे ऐं ख़ासि करे कराची जे अंदरि जेके सनअती इदारा आहिनि उन्हनि में जेको आहे सिंधी पोरियतनि खे जेको नज़रअंदाज़ कयो पियो वञे जेकॾहिं उते तारीफ़ थो कराए त सिंधी आहियां त हुनखे पहिरीं ॻाल्हि त गेट टपण बि कान था ॾियनि उन्हनि खे रोज़गार जो ज़रियो कान थो मिले हिन वक़्तु पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे पर सिंध जे अंदरि कराची जे अंदरि ख़ासि करे जेको गादी वारो शहर आहे उते सिंधी माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो थो वञे सिंध जे ॿियनि ज़िलनि में हिन वक़्तु पाणी कान्हे पाणी जी खोट आहे बेरोज़गारी बुख बदाली आहे जिथे माण्हू रोज़ानो जेको आहे 10-20 जी तादाद में पोरियत माण्हू जेको आहे ख़ुदकशियूं कनि पिया के त पोरियत माण्हू जेके पंहिंजा जान जा जेके टुकड़ा आहिनि जेके बचड़ा आहिनि उहे विकिरो कनि था हिन वक़्तु सिंध जी अहिड़ी हालत आहे त सिंध हुकूमत खे इहो करणु खपे त कराची जे अंदरि जेको पोरियत माण्हुनि खे जेको आहे रोज़गार ॾिनो वञे त जीअं पोरियत माण्हुनि जी ज़िंदगी बहितर गुज़री सघे।